बांधी लॻे ॻोठ मुरीद ख़ान जमाली वासी रियाज़ जमाली बासरनि जे ॾाढ ख़िलाफ़ प्रेस क्लब बांधी पहुची ताईं चयो त 2018 खां वठी मुंहिंजी ज़मीन जो मसइलो अली ख़ान जमाली सां हलंदड़ आहे। जॾहिं त 2 ॾींहं अॻु उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ जमाली पंहिंजे पुटनि सां गॾिजी ज़बरदस्ती ट्रैक्टर काहे मुंहिंजी ज़मीन में हर कहण लॻो ऐं जॾहिं मूंखे ट्रैक्टर रोकण जो चयो त पंहिंजे पुटनि सां गॾिजी मूं मथां सख़्त तशदुद कयो ऐं मोतबार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन वधीक चयो त उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ जमाली बासर ऐं चालबाज़ माण्हू आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश करे रहियो आहे। हुन आईजी सिंध एसएसपी नवाब शाह ऐं वसवारनि खे अपील कई त बिना जवाब मूं मथां थियल तशदुद जो नोटिस वठी मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।